ओ सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी जी नाज़रीन असीं लालूं शहर में मौजूद आहियूं। 6 डिसंबर जेको एकता जे ॾींहुं हवाले सां अली काज़ी साहब जे ऐलान कयो हुयो उन हवाले सां अचो त पाण इन शहरनि सियासी समाजी अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त कहिड़ी तयारियूं कयूं ऐं कीअं मल्हाईंदा। मोहतरम अली काज़ी साहब जेको 6 डिसंबर ते ऐलान कियो आहे त कराची सिंध आहे, सिंध मुंहिंजी जिंद आहे, असां हिनखे इंशाअल्लाह भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। पंहिंजी अख़बार ऐं रोज़ाना टाइम न्यूज़ वारनि जे सरवान जे हिन सॾ खे सॼी सिंध जेको आहे त पंहिंजो सॾु सम्झे थी। अली काज़ी साहब जी सिंध लाइ जेकी ख़िदमत आहे इहा कंहिंखां लिकियल न आहे ऐं जेके धरती खे जेका अहिड़ा पुट तमामु घटि ॼमंदा आहिनि। इंशाअल्लाह ताला असां अली साहब जे हिन सॾ खे जेको आहे भरपूर नमूने मल्हाईंदासीं। टाइम न्यूज़ जे सरवाण अली काज़ी साहब उन वक़्तु इहो ऐलान कयो त असां हर साल सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदासीं ऐं उन वक़्तु वाक़ई माना अजरक जो जेको अजरक जो कल्चर हुयो उहो असांजे सिंध मां मोकिलाए चुको हुयो ऐं सिंधी टोपी जो जेको कल्चर हुयो ख़तमु थी चुको हुयो। उन में वरी वराए साह फूकियो अली काज़ी साहब। उन वक़्तु इहो ऐलान कयो त असां हर साल सिंधी सकाफ़त मल्हाईंदासीं। मां जस थो ॾियां त 11 सालनि खां वठी करे अली काज़ी साहब इन सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो। अली काज़ी जेको 6 डिसंबर ते ऐलान कयो आहे अजरक टोपी जो गॾु थियण जो, इहो अली काज़ी खे जस आहे जो असां सिंधियुनि खे ॿियो तरीक़ो न आहे, इहो गॾु थियण जो बि तरीक़ो आहे ऐं असां लालू रौंक में ईद वांगुरु इहो ॾियारो पंहिंजो मल्हाईंदासीं सभिनि सिंधियुनि सां गॾिजी। टोपी अजरक ॾींहुं जेको असां मल्हायूं था सिंधी, असांजे लाइ टोपी अजरक त असांजी तहज़ीब बि रही आहे ऐं इहो जस लहिणो आहे अली काज़ी साहब जन खे जंहिं इहा माण्हुनि सिंधियुनि माण्हुनि में सुजाग पैदा कई त हिकिड़ो टोपी अजरक डे मल्हायो वञे ऐं इहा सिंध जी सकाफ़त हुन ॼण सदियुनि खां त हुई अञा बि सदियुनि ताईं ॼण हुन ज़िंदा करे छॾी आहे। जी नाज़रीन तव्हां हितां जे सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे त 6 डिसंबर ॾियारो असीं भरपूर नमूने सां हिते लालूं शहर में ईद वांगुरु मल्हाईंदासीं ऐं हिननि वधीक चयो त अली काज़ी जेको फ़ैसिलो कयो 6 डिसंबर जे हवाले सां असीं उन्हनि खे भरपूर नमूने सां लबैक था चऊं। कैमरामैन आमिर ख़ासकेली सां गॾु परवेज़ ख़ासकेली, टाइम न्यूज़, लालू रैंक।